या अली अल्लाह तो सही या अली जिब्राइल आयो लिखई या अली जिए अली जो नालो जिब्राइल रखो तिए धरती के सुकून आयो तेजी माना जय दिल में अली आओ दे सुकून जिते अली कौन है कुछ न दे दुश्मने अली एक सवाल जो जवाब दे बियो कुछ न दे दुश्मने अली एक सवाल जो जवाब दे नथो वणई अबू तुराब त मिट्टी जो हिसाब दे बियो कुछ न दे दुश्मने अली एक सवाल जो जवाब दे 4 ॾींहं किंजे किराए जे मकान में रहे तो महीनो पूरो नथो थे किराओ ॾियण लाइ परेशान आ मिट्टी जो बाबो अली आ खाई अली ते तो भौंकी अली ते तो सा कने ठाव न कयो आ न कबो बियो कुछ न दे ए मुनकिरे अली एक सवाल जो जवाब दे नथो वणई अबू तुराब त मिट्टी जो हिसाब दे अलिया अमीर अल मोमिनीन अलिया इमाम अल मुत्तकीन यो कूड़ा छा जाना नहीं यो कूड़न के खिताब दे नारे हैदरी बड़े भी साईं जी आमद ते बुलंद सलावत साईं इजाजत है बचार जुमला मां साईं जी शान में पढ़ी वठा अब ॾिसो मादे माशाअल्लाह ही तहां के गदीर जी ईद आई 13 रजब जी ईद नजर थी वई आ छो जो एॾो हस्ती जो अची ॻाल्हायो तो सही ना दे हुसैन बाबा मां ये करार भी साईं चयो जवाब दे हिसाब ॻाल्हायो तो मां पढ़ा दोस्तों जवाब दे हिसाब दे अज मां भी सवाल कया रुबई में त असा के भी ताली जड़ो को दे न हां पूछूं तो मां इते कड़ी रुबई ता के बुधाए करे यो सवाल जवाब साईं वारो जवाब दयो था आए पंजाबी जी रुबई छो जो पटको मां पंजाब वारन जो धमत को चवे पंजाबी इंती ऐसा लहे आइए हां रुबई पढ़ा दोस्तों हां जी तामन साओ एली नाल मुकाबले करता है कदी सेज रसूल ते सम के दास एली नाल मुकाबले करता है कदी सेज रसूल ते सम के दास ओए एली वांग पहाड़ मुसीबतां दे तू सीने अपने थम के दास तेरियां कोई जंग जीती होवे या चंगा काम ते दास हुण बोलना तुहाडा हक है सिंधी बोलन न बोलन जेड़े पंजाबी समझते हैं उन्होंने ते वाजिब कि वो मेरे नाल गल करन ताकि मैं आगे पंजाबी पढ़ लवां ना दोस्तों इतना सफर करके जो है कोई इतना खेलू ते हुंदा ही कोई हां मेरा ओ मुर्शिद अली मैं ओदे मनन वाला जेदे जुत्ती दे सदके अल्लाह ज़बाना खल्क कीती आले एमे है कि नहीं ओए अली नाल मुकाबले करदा है कदी सेज रसूल ते सम के दस अली वांग पहाड़ मुसीबतां दे तू सीने अपने थम के ते दस ओए तेरियां कोई जंग जीती होवे या चंगा काम ते दस मेरा पीर अली ता आया काबे विच मुल्ला तू खैरपुर दी निक्की जई मस्जिद जंग के दस बोलो तो सही होने दो जाओ जी एक कितना बड़ा चैलेंज हो गया हाँ जी तू खैरपुर दी निक्की जई मस्जिद ते जम के दस जे खुदा दी कसम है पुल के जम भी पवे ना ते मस्जिद वाले छितर मार के मानी कर देना है कि नहीं बोलो है कि नहीं और तेन अजे अली दी समझ नहीं आई खट्टा कपड़े कलदा इलाज करा ना ओए मौलवी जिथे तू जम पवे तू पलीत ओ था पलीत जेदे तू आया वो मां पलीत एक दे आउन नाल 3 पलीत एक दे आउन नाल 3 पलीत मुकाबले अली नाल और कमला हो गए तुम जम्मे ते पलीत अली पाकां दा ही पाक और किबला मैं कदे नहीं पढ़ा कि अली जम्मे आए मैं कदे नहीं अपनी जिंदगी च ना पढ़िया ते ना मैं पढ़ना है जमदा होए जेड़ा पहले ना होए जमदा होए जेड़ा पहलों ना होए जे पहलों नहीं सी ते आदम तो तौबा तेरे प्यो कराई आदम की तौबा मंजूर किने कराई बोलो तो मैं पढ़ा ना ओए जे अली पहले नहीं सी ते 10 मौलवी साहब आओ आदम दा निकाह किने पढ़िया मैं चैलेंज ना लाखदा हुंदा
ए दादे तेरे आदम ने हक महाराज अपनी सौजा नु की दिता बोल तो सही जड़ांदा है ए 13 रजब नु अली आया अली 13 रजब नु जाहिर होया है ओए जिवें कुरान पहले सी ईसा नबी मां दे हत्थां ते कुरान पढ़िया समझ चाया कुरान पहले है बोलो तो मैं पढ़ा दोस्तों कुरान पहले है इवें अली भी पहलो है ईसा पहले पढ़े ते कुरान है इन्नी अब्दुल्ला है की पढ़िया ईसा ने केदे ते पढ़े मां दे हत्थां ते बोलो तो सही मां दे हत्थां ते कौन मां बतूल मरियम मां आने वाला पाक ईसा खुदा दी कसम है तुसी असी नुतफे दे मोहताज है ओए जदों इन्हां दा नौकर ईसा मोहताज नहीं अली जी में मोहताज है अरे हैदरी मैं लफ्ज बड़ा आख्या जी मैं लफ्ज बड़ा आख्या है अच्छा भाई 4 तरह दी पैदाश है इंसान दी 4 तरह दी जेड़ा प्यो दा ही मोहताज न होवे मां दा ही मोहताज न होवे पहली खिलकत दादे आदम बोलो तो मैं पढ़ा मां दा भी मोहताज कोई नहीं मां दा भी मोहताज कोई नहीं दूजी खिलकत है हजरत ईसा दी प्यो दा मोहताज नहीं मगर मां दा मोहताज तो है ना तीसरी खिलकत है तुहाडी ते साडी असी प्यो दे भी मोहताज असी मां दे भी मोहताज चौथी खिलकत है अमरी खिलकत न मां दा मोहताज न प्यो दा मोहताज ओ है अमर दा मोहताज राहिब आयो नबी नु आख्या या रसूल अल्लाह पुत्र कोई नहीं हुसैन फरमाया एक चाहिए दो चाहिए बोलो तो मैं पढ़ा 2 चाहिए ने 3 मैं हुसैन पे आंदा 4 5 6 7 10 न मां दा मोहताज न प्यो दा मोहताज उल अम्र ने अमर दिता राहिब नु सत्ते मिल गए राहिब ने कदमां ते हाथ रखा मौला बड़े ने मौला 7 बड़े ने हुसैन करीम की आख्या राहिबा बड़ी छेती कीती है जे आज चुप रहिंदा इधरों आदम दी औलाद होनी सी इधरों तेरे राहिब दी अमर दे मोहताज सलवात तो पढ़ लो जेड़े इबला ज्यादा देर न पढ़ लो मरियम कौन है मरियम बतूल केवला मैं की पढ़ा खुदा दी कसम ईसा जैसा अल्लाह ने पुत्र भी देता है फिर भी अल्लाह मरियम नु आंदा है मरियम तू बाकिरा है तू बोलो तो सही तू बाकरा समझते गए हो ना सारे तेरी समझ नहीं आई पुत्र भी होवे ते मां बाकरा होवे ओनू ईसा आखदे ने अच्छा भाई जदों ईसा दे ज़हूर दा वेला होया ना अल्लाह ने आख्या मेरे घर चों बाहर निकल ये कोई बच्चा खाना नहीं ये सच्चा खाना नहीं इबादत खाना है बाहर निकल इतने होर रुपये याद आ गए पढ़ दे बैठे हो सैयद वास्ते अल्लाह के घर में रहती थी मरियम मगर एक पल में उसको हटाया गया अपने बेऐब आंगन में बैठी थी अली की अम्मा इसे तो आवाज देकर बुलाया गया पड़ा हूँ बरसों से आबाद मुझे अब कर भी वीरान पड़ा हूँ बरसों से आबाद मुझे अब कर भी झुक जाएंगे तेरी निस्बत से इस दर पे हजारों सर भी झुक जाएंगे तेरी निस्बत से इस दर पे हजारों सर भी इनकार तो था ईसा के लिए तू मालकिन है मेहमान नहीं हैदर के लिए ये नया दर भी नारा हैदरी साईं दरते रुबाई पड़ी वरी माथे दी तरकारी रुबाई याद अची हैरान थी फातिमा बिनते असद के हरम में किधर से जाए आवाज काबा आई बीबी इधर से आए ऐरों के वास्ते है कि आए तो दर से आए मगर जो मादर दर है चाहे जिधर से भैया तुम कर अली हक अली हक अली हक अली हक अली हक अली हक नारे हैदरी जियो जियो मगर जो मादर दर है
चाहे जिधर से है खुदा जो कसम हाणे वो पहिरीं रुपई रही न वञे उहा बि पढ़ी छॾा छो जो हे भाऊ जे कलमा पढ़ी आहे इहो बि न छॾींदे हे सुबुह ताईं पढ़े हिते बि मशीन गंज अली वारा करे खुटंदा ई अरे अली जा फ़कीर न खुटंदा आहिनि अमीर कीअं खुटंदा खुदा जो कसम ही पटकनि ते न भुलो हा पटकनि ते न भुलो छो ही सभु पटके ॿधण वारा आलिम न आहिनि तालिब इल्म आहिनि ही तालिब इल्म हदीस बीठी आहे काॾे कंदो नबी फरमायो मां जी झोली खां वठी कपर जी खिची ताईं इल्म सिखनि इल्म सिख तंहिंजी माना जेको सिखे उहो तालिब इल्म आहे आलिम उहो आहे जेको मिंबर ते वेही सलूनी सलूनी आलिम कहिड़ा आलिम कहिड़ा जेको मिंबर ते वेही सलूनी सलूनी चवे खुदा जो कसम मुंहिंजो अक़ीदो आहे सिवाय 14 खां बाक़ी दुनिया में को आलिम आहे कोन बाक़ी को आलिम बाकी सब तालिब इल्म मां पढ़ां दोस्तों बाकी सब तालिब इल्म बल्कि ईअं चवां अॼु जी राति जे सदके में काबे खे लकीर आहे सब पटके वारा इन्हीं लकीर जा फकीर सब पटके वारा हलायो तो दोस्तों पटके वारा इन्हीं लकीर जा फकीर अब हे लकीर को आम 13 रजब जी रात खुदा जो कसम 13 रजब जी रात जॾहिं अलीअ जी अम्मा आई न काबे में दराड़ पई अली जी अम्मा अंदर ॻाल्हायो त सही मां खां अॻु में क़िबला हिकिड़ो छोकिरो पढ़ियो हुन छोकिरे में असां में त फ़र्क़ु आहे साईं चयो त 360 बुत काबे में रखिया अढाई हो वरी न चओ छो जो मुल्हे खे ख़बर पइजी वेंदी त अली जी अम्मा छाजे लाइ वई छा बुतनि खे ॻाल्हायो त सही जे बुत हुया त अली जी अम्मा वई छो जॾहिं चाबी भी हज़रत अब्दुल मुतलिब वठा अबू तालिब वठा ये अल्लाह के मञण वारा आहिनि या बुतनि खे मञ गलता काबे में 360 बुत इन महल कोन आहिनि जॾहिं अली आयो इन महल क़िबला कोन आहिनि इहा महल ॿी आहे जे हुजनि हा त अली पहिरियों इहो कमु न करे हा बुत टोड़े न त सही ऐं मुला सिर खाई वञनि हा अली जी अम्मा बुत ॾिसण वई हुई ओई हो अली इन्हनि खां मौजे ते मञरायो आहे जॾहिं पंहिंजनि जो नालो खणंदा आहिनि फलाणो रज़ी अल्लाह रज़ी अल्लाह रज़ी अल्लाह जॾहिं अली जो नालो ईंदो आहे करमुल्लाह जॾहिं बि नालो खणंदा आहिनि रज़ी अल्लाह भाई रज़ी अल्लाह दुआ घुरंदा आहिनि अल्लाह साईं राज़ी थी पोइ पोइ जेकॾहिं रसूल ऐं अली ऐं बतूल राज़ी आहे त अल्लाह बि थींदो मुंहिंजी दुआ सां त कोन थींदो पर ख़ुदा जो कसम सभु दुनिया वारा रज़ी अल्लाह इहो मौजो अलीअ जो ओ अली खे चौथो मञी करे वरी बि चवनि था अली करमुल्लाह अली करमुल्लाह अली करमुल्लाह मां हिकिड़े मुल्हे खां पुछो बाक़ी रज़ी अल्लाह अली करमुल्लाह छो इहो छो जे अली उहो हाणे बि मां सां किताब गॾु सवाइ के मोहका इब्न हजर मकी लिखे थो अली उहो नबीअ जो भाउ आहे जंहिं कॾहिं बुतनि खे ॾिठो ई न आहे जंहिं बुतनि खे कॾहिं ॾिठो ई न आहे अटापो झुकण वाला रज़ी अल्लाह भञण वारो ॻाल्हायो त सही हुसैन दश्त में क्या एहतमाम करता है हुसैन दश्त में क्या एहतमाम करता है कज़ा को अपनी गली का गुलाम करता है मैं उस हुसैन को कैसे कहूँ रज़ी अल्लाह जो अपने हुर को अलैहि सलाम करता है नारे हैदरी काबा चीर के पीर आया वो हाथ खिया तो जाता नहीं काबा चीर के पीर आया वो हाथ खिया तो जाता नहीं ओए हाथ चावे त दुनिया आखे बुत देख किथे
ई गैर दा दीदार त पाता नहीं ओए मिठे अरबी आम जबान चुसई पहले ऊ खीर को मुंह लाता नहीं ए आदिल आप अदालत दाई कौन थे यार सुना देखना देखना तुम शाने इस्तकबाले हैदर देखना 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 तुम शाने इस्तकबाले हैदर देखना खुद ब खुद बन जाएगा दीवार में दर देखना किस कदर तब्दील हो जाएगा मंजर देखना किस कदर तब्दील हो जाएगा मंजर देखना जब अली आ जाए तब अल्लाह का घर देखना इज्जतें बख्शी हैं हमें परचमे अब्बास ने इज्जतें बख्शी हैं हमें परचमे अब्बास ने हमने सीखा ही नहीं नजरें झुकाकर देखना ये सबक भी दे गया 6 महीने का अली ये सबक भी दे गया 6 महीने का अली मौत से जब सामना हो मुस्कुरा कर देखना नारे हैदरी खुदा दी कसम पाकिस्तान दी धरती ते मैं अजब रंग दिखे जियो 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 पाकिस्तान दी धरती ते मैं अजब रंग दिखे वे उच शरीफ पंजाब ते सिंध च मैं अली दे कदम दिखे पंजाब ते सिंध विच मैं अली दे कदम दिखम ए जा दुनिया को झुकाए अली ने मैं किराड़ा दे घर ते भी गाजी दे आलम दिखम है ना मुंह पे दरिया के जो अब्बास ने मारा पानी मुंह पे दरिया के जो अब्बास ने मारा पानी डर के मारे कभी सिमटा कभी भागा पानी जो गमे शब्बीर को कहते हैं बिद्दत बिद्दत जो गमे शब्बीर को कहते हैं बिद्दत बिद्दत दिल ये कहता है उन्हें भेज दूं खारा पानी अरे तुझको ठुकरा दिया खुद तेरे ही बेटे ने यजीद अरे तुझको ठुकरा दिया खुद तेरे ही बेटे ने यजीद डूब मर हो जो मुयस्सर गंदा पानी नारे हैदरी हर कोई अपनी राधी जैसी नेक होवे या ना हर के पांजी पोख खणी अगर आयो तो सही हर के पांजी पोख खणी आ न जेको हुन पोखिया उहो खणंदो जेकी असा पोखिया असा खणंदासीं हर कोई अपनी राधी जैसी नेक होवे या फते ओए खबरां पोसन उ वेले जडा आयो ई मौत साडे हर कुरान दे चमरे इमरान दे जेर जबर कोई माते तेरे शेख कुटाने कौन सुनाने हैदर सब तुम बाते जियो जियो अली ये समका गलाओ तो सही ऐसा किसी का रोब ये तेवर नहीं हुआ ऐसा किसी का रोब ये तेवर नहीं हुआ बच्चा कोई भी इतना दिलावर नहीं हुआ वो कम सनी में कल्लाए अजदर को चीर दे हैदर के बाद दूसरा हैदर नहीं हुआ नारे हैदरी हैदर जमाना छा है पढ़े लिखल बैठा हो हैदर मान वाह 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 चीरिंदर भाड़ी दर तो के अन्या ही न समझ में आया त चीरण वारो केरा ठिजन वारो केरा पाक अली खुदायो कसम सजो मजमून मा छजो पाक अली थे नबी खणी करे घर में आयो पिंघे में संभारे एडो अजदा आयो हने इते मां नालो रखियो हैदर अन्या नांग आयो कौन हो अगे नालो रखई हैदर मां के खबर आ त चीरण वारो ही हो आइए न चीरण वारो यो मां नालो रखियो हैदर आई पी नालो रखियो सफदर अल्लाह नालो रखियो अली अल्लाह की छा नालो रखियो अगर सब सुने शिया सब गला वाली नालो कह रखियो अली हसन नालो कह रखियो अल्लाह हुसैन नालो कह रखियो अल्लाह अली नालो कह रखियो अल्लाह मोहम्मद नालो कह रखियो अल्लाह फातिमा नालो कह रखियो अल्लाह कुल के आत्मान अल्लाह के मञण वारो अल्लाह पंहिंजे प्यारनि जा नाला हसन रखे थो हुसैन रखे थो अली रखे तूं वरी काॾों करमदीन थियो
तुझे प्यारन जा नाला हसन थो रखे रोजानी हदीस किताब धंधा हो अल्लाह चयो मां हे जमीन न विछाया हा मगर इन्हन जे मोहब्बत में अरे तो सा मोहब्बत अथस तडे खार छा ठायो थस मां समान जो शामियानो न पिहाया हा मगर इन्हन पंजन जी मोहब्बत में मां ही सिज खे रोशनी न दे हा मगर पंजन जी मोहब्बत में अल्लाह चयो मां ही तारा न ठाया हा मगर पंजन जी मोहब्बत में तू चे तो असां जा सारा तारा तारा दिसना न पवंदा आहिनि जॾहिं बि ॾिसबो आहे चंड खे ॾिसबो बगल आयो तॾहिं तव्हां तारे खे बि ॾिठो आहे चंड खे ॾिसंदा हो न पोइ चंड जंहिं ॾिठो पहिरीं जो चंड जंहिं बि ॾिठो हुनजी ईद थी वई जंहिं पहिरीं जो चंड ॾिठो हुनजो रोज़ो थी वियो अॾा चंड घणा साल में चंड बि 12 टाइम बि 12 जो मुरीद थी न पंहिंजे बच्चे जो नालो रख न गुलाम हुसैन गुलाम हसन गुलाम अली ऐं अहल बैत बि चयो जॾहिं बि औलाद थियो असांजे नालनि सां मुश्तक नाला रख असां अहल बैत जा मुरीद हो छा मां उहो कुझु निकिरंदो आहे जेको उन में हूंदो आहे असांजे बच्चनि में ॾिस असांजे बच्चनि जा नाला जे अहल बैत सां मिलनि त पुछण जी ज़रूरत कोन्हे असां मुहिब हूं तूं दुश्मन आहे कसम बस मां साईं खे टाइम ॾियां पाक अली तव्हांजो मुंहिंजो मुर्शिद अली काबा में आयो अन्या लतीफ ही न पड़ा होता कर में हां सही बात अन्या वाले वाली दिन हमें तपिया ये तो पेट्रोल बस सलावत पढ़ो जे के राजी कल आग में जाओ कुछ तो पढ़े मां छा लतीफ पढ़ा खुदा जो कसम लतीफ मुल्लन जो कखी न सही ख़ुशी जी रात आहे जेको अॼु बि ख़ुशि न थींदो तो कॾहिं ख़ुशि न थींदो पोइ जंहिंजो वाङण वारी कार मुंहुं आहे उहो दुश्मन वारी आहे जे मञण वारो अॼु त ख़ुशि थी न ईअं न बाबा सभु ख़ुशि वेठा हो साईं चवे थो त लतीफ़ ॿुधायां हा ॿुधायो कसम लतीफ़ चयो मन कुन तो मौला हो फहाज़ अलियन मौला बुधो बिनी कन रखी दगा मन में प्या कूड़ी बखन बखन कन लजा दार लतीफ चवे एड़ा बुढ़ी छो न मरन पाए ढुक ढकन लाउ है किए खुदा जो कसम सरकार लतीफ चयो मुल्ला जंहिं मिट्टी मां पैदा थियो अब मां भी एक नंढो मौलवी आयो खुदा जो कसम असां मौलवी ॾाढा सियाणा आहियूं मोहम्मद असां खे अलाह ॾे जॾहिं जो मां साईं मौलवी चवां मां लटा मुल न वरिता खुदा जो कसम मिंबर ते वेठो तव्हां सभु सोचींदो त पोइ इहो चोरी कंदो न बाबा न मां चोरी न कंदो आहियां मां मौलवी जो थियो आहियां जेको मरंदो आहे उन जो जनाज़ो जो पढ़ंदो आहे पर लटा बि तूं खण अबा जुतियूं बि तूं गढ़ाओ त सही अबा हे सुकल जुतियूं बि मुला ॾे हा हे लटा बि मुला ॾे असां केॾा सियाणा मौलवी हूं साईं साहिबु हाणे तव्हां सियाणा थी विया अॻे मौलवी असां जेको बि मरंदो हो न चवंदा हुआसीं बाबा तव्हांजो मरी वियो हाणे 40 ॾींहं मखण जो पेड़ो गुड़ जो रोड़ो पराठो पकल इहो रोज़ाना 40 ॾींहं मस्जिद में पुॼा 40 ॾींहं मरी मां वियो आहियां खाए मुला थो अरे नुक़सान असांजो आहे वरी मखण तो खारायो त सही आहे मखण वरी मुला खे खारायो तॾहिं त लतीफ़ फरमायो न मुला जंहिं मिट्टीअ मां पैदा थियो तंहिं मिट्टी में आ शक हो तुंहिंजे कलमा पढ़े लख त बि मुला मोमिन न थिए तॾहिं मुला जॾहिं त
राजी तो वेठा हुया न खुदा जो कसम सरकार लतीफ चयो कट भी सही त कम भी सही ए भी सही त डर भी सही छो अॻियां तोरींदड़ तिखा थी अॻियां तोरींदड़ तिखा थी लजदार लतीफ चवे अघे ई त पा न त मणनि खे बा जेतिरी निमाज़ूं ॻाल्हायो त सही जेतिरा रोज़ा ते मणनि खे ई मोट जे 5 न 14 जी मोहब्बत कोन्हे त पोइ सभु शइ खे मोट आहे मोट आहे न आहे खुदा जो कसम लतीफ साईं जे मोट आहे त असां काॾे वञूं जेको ईंदो आहे सिर ते क़ुर मां सचो 73 दुकान खुलिया पिया न ॻाल्हायो त सही हाँ 73 दुकान वारा सभु क़ुर खई वेठा आहिनि त मां सचो लतीफ तूं फ़क़ीर आहे तूं ॿुधा त सचो केरु आहे लतीफ सरकार फरमायो हर दर ते न वञ दर बदर न थी है दर जे दर जो थी साईं कीअं थियूं जे अलीअ जे दर जो कुतो थी त ॿुधा कन वठीनी पुछ वठीनी तब कर कुतानी कार पोछा या दुआ घुर मन हू वञनि शिकार त चिचकार वञनि पाण उन्हें करा कुत्ता भी मारे हो नहीं जॾहिं जन्नत वञे न त वच वञनि मूंखे किबला खुदा जो कसम कुझु सम्झ न ईंदो हिन छो चयो आहे लतीफ साईं पोइ इहो अमीर अफ़ज़ल हुसैनी राकेट मूंखे ॿुधायो हिकु जुमिलो उन जो यादि अची वियो जे दुआ ॾियो त पढ़ां हो सराइकी जो जुमिलो हो चवंदो हो बंदे दी भंडाई बंदे दे अंदर बंदे जे बंदा बंदे दा पुत्र होवे साईं कंहिं त सुणिया होसीं ॿोली पंजाब जी वादा बंदे दी बंदाई बंदे दे अंदर बंदे जे बंदा बंदे दा पुत्र होवे ता जे अली को मने दे त बंदा है जे दुश्मन अली ये त तिरंदा है जे दुश्मन अली ये त तिरंदा है वादा तिरंदे जा भी दो किस्म आहिनि हिकु झंगे च रहंदे ॿिया मसीह दुश्मन अली जो था पीछे हूँ लुकना तो है ना अल्लाह के घर च लुका पे पर कहीं तो निकल दुश्मन अली कहीं तो निकल से ना दोस्तों कहाँ तो लतीफ सलवात तो पढ़ो मेरे लतीफ सरकार फरमायो सुञन खे हथ तीन आयो सच सुञन खे मत को सुन्नी कावड़े लफ्ज़ छा है सुञो सुञो माण्हू बि उहो कोन्हे जंहिं वटि बैंक बैलेंस न हुजे कार न हुजे कोठी न हुजे उहो सुञो न आहे उहो त ग़रीब आहे हिकु इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम वटि मां ग़रीब आहियां मुंहिंजी मदद कर इमाम चवेसि थो मदद कयां थो पर ग़रीब न छॾा मौला घर में ॾिसी आयो आहियां बच्चा बुखा वेठा आहिनि मां ग़रीब न छॾां मौला फरमायो तुंहिंजी दिलि खे ॾिसां या तुंहिंजे घर खे ॾिसां मौला मुंहिंजी दिलि में तव्हां छा ॾिठो आहे घर में त मां ॾिसी आयो आहियां बच्चा बुखा वेठा आहिनि मौला मुस्कुराए करे चयो ओए अब्दे ख़ुदा तुंहिंजी दिलि में मां ॾिसां थो मुंहिंजे ॾाॾे अली जी विलायत आहे तूं ग़रीब न छॾा तूं अमीरनि जो ई अमीर तूं अमीरनि जो ई अमीर मां इमाम थो चवां ही विलायत मूंखे मोटाए ॾे सोने जा पहाड़ ठाहे ॾियई विलायत जे बदिले में हो मलंग चवे थो न मौला ही हज़ारे पहाड़ सोन जा थी वञनि पर अली जी विलायत न छॾींदो जंहिंजी माना क़ब्र में सोन कम न ईंदो अली जी विलायत विलायत दोस्तों तव्हां सभ खे मौला अलीअ जी विलायत नसीब हुजे बसि मां इहा ॻाल्हि पूरी करे साईं खे टाइम ॾियां अली मौला सूतो पींघे में मां नालो रखियोसि हैदर बसि सभु नाला रखिजी विया एॾो ज़ाहिर थियो अजदर सख़्ती खई अजदर खे अली सां अची गॾु पींघे सां गॾु थियो एॾो जॾहिं अजदर सिर खयो एॾो हैदर हथ खया ओॾो अजदर एॾो हैदर ख़ुदा जो कसम उलमा लिखनि था त हीअ अजदर जो 8